सबन जे रिज़्क़ जो ठीक कोई मां रब ते आ। सबन जे रिज़्क़ जो ज़िम्मो मां अल्लाह ते आ। वाह मुंहिंजा करीम रब। अला अरबी ॿोली में लाज़िम जे लाइ ईंदो आहे। रज़ाक केरु आहे? अल्लाह जी ज़ात। मूसा कलीम अर्ज़ कयो न, रब तुंहिंजी कुदरत ॾिसण थो चाहियां। कुदरत ॾिसंदे आओ साईं कहिड़ी? चला पंहिंजे मखलूक खे खाराईंदो ताईं, पर कीअं खाराईंदो आहे अॼु त ॾेखार। रब साईं फरमाईंदो आहे हथ में छा थी चई साईं लठा। मूसा इहा लठ पत्थर खे हणी त ॾिस। अल्लाह ताईं मूसा नबी खे मौजूज़ो ॾिनो। लठ उछले त नाग बणिजी वञे, खणे त वरी लठ बणिजी वञे। पत्थर ते हणे त पाणी जा चश्मा जारी थी वञनि। दरिया ते हणे त 12 दरिया में रस्ता ठही वञनि। मूसा पार थी वञे, फिरौन बुॾी वञे। वइज़ फ़रक़ना बिकुमुल बहरा फ़अंजयनाकुम वअग़रक़ना आल फ़िरऔन वअंतुम तंज़ुरून। मूसा नबी खे रब मौजूज़ो ॾिनो। रब साईं फरमाईंदो आहे इहा लठ पत्थर ते त हण। मूसा नबी हणंदो आहे, पत्थर भॼी पवंदो आहे। वरी अंदरो ॿियो पत्थर पियो आहे, उहो बि टुटंदो आहे। वरी साईं टियों पत्थर पियो आहे, उहो बि भॼंदो आहे। इन्ही 3 पत्थरनि जे अंदरि, 3 परदनि जे अंदरि आख़िरी जॾहिं पत्थर भॻो, जीतड़ो पियो आहे। आओ मुंहुं में साओ पतो अथसि या का ॿी शइ अथसि, खाईंदो पियो आहे, चूसींदो पियो आहे। मूसा नबी जी रड़ निकिरी वई। पत्थर न उनखे ॾार हुई, न रोशनदान, का शइ न हुई। अल्लाह कीअं पंहिंजी रहमत सां पंहिंजी मखलूक खे ॾींदो आहे, पंहिंजी मखलूक खे खाराईंदो आहे। साओ पतो काॾो आयुसि ओ दुनिया वारो। मूसा नबी रोई पियो, अल्लाह तुंहिंजी कुदरत वॾी आहे। रब साईं तूं वाजो कादिर आहे, वाजो रज़ाक आहे, वाजो रिज़्क़ ॾींदो आहे, वाजो रिज़्क़ खाराईंदो आहे। चओ सुभान अल्लाह। पोइ वरी हाणे जीतड़ो ॻाल्हाए थो मूसा नबी सां। जीत इहे बि मौजज़ा हुया नबीअनि जा। जीतड़ो चवंदो आहे मूसा नबी तरस जाए, तकड़ न कजांइ, मतां हलियो वञे, मुंहिंजो वाइज़ ॿुधियूं वञ। तूं बि माण्हुनि खे वाइज़ कंदो आहे। अॼु मां जीतड़ो वक़्त जे रसूल खे वाइज़ थो कयां, मुंहिंजो वाइज़ ॿुधियूं वञ। मूसा कलीमुल्लाह हैरान थी वियो, चईं भला ॿुधाए वाइज़। चवंदो आहे सुब्हानल्लज़ी यरानी यरज़ुक़नी वला यंसानी। ये केरु थो चए? मूसा कलीम जी जीतड़ा चई मुंहिंजो अल्लाह पाक थी, मुंहिंजे अल्लाह सां कोई शरीक न थी, मुंहिंजो अल्लाह बेअब थी, मुंहिंजो अल्लाह पाक थी, मुंहिंजे अल्लाह सां कोई शरीक न थी, मुंहिंजो अल्लाह वहदहु ला शरीक आहे। केरु थो चए? जीत। अॼु दुनिया शिरक थी करे, दुनिया झुकी पई आहे।
को साईं कबर जो सजदो पियो कंदो आ, को झंडे जो सजदो पियो कंदो आ, को पीर जो सजदो पियो कंदो आ, को मीर जो सजदो पियो कंदो आ, को मखलूक जो सजदो पियो कंदो आ, को कंहिंखे पियो पूजींदो आ, को कंहिंखे पियो पूजींदो आ। रब साईं तो फरमाए वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, आओ मुझी इबादत कर, माखा गुरु माखे सड़ींदो कर। मां रब तो के पाण तो चवा, पुकार मुझे सामो कंदो कर, दरख्वास्त माखे ॾींदो कर, अर्ज माखे कंदो कर, आओ सवाल माखा कंदो कर। ॿिए खां सवाल करण मां अल्लाह बर्दाश्त न कंदो मां। वैज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब, आओ माखा सवाल कर जो मां अल्लाह ही तो जेवे जो हाँ। वनानो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तुझी साजी रग भी तो खां परे आ, मां अल्लाह तो के इन खां भी वेझो आ। मां के सॾ, मां के पुकार, मां खां घुर। अॼु छा आहे? या बिठाई कर सणाई, या फरीद कर खरीद, या बाबल हक बेड़ा ढक, या शाह जलाल देवी पुत्र रता लाल। पुट थो वठे, आहे मथो ख़राब मुशरिक जो ना है। या शाह जलाल देवी पुत्र रता लाल, ले कुकुड़ तो दे पुत्र, या इमाम बरी खोटी कर खरी। ये अॼु जो मुसलमान आहे। हाँ, ये अॼु जो मुसलमान आहे। रसूल नबी पैगंबर रब खे सरींदा आया, आओ कि न। यूनुस नबी आ 40 ॾींहं मच्छी जे पेट में पियो आ, उते ही रड़ थो करे 3 परदनि जे अंदर। रात जो टाइम अलग, पानी जो पर्दो अलग, मच्छी जो पेट अलग। अल्लाह जो नबी आ, तां कंदो आ, पुकार कंदो आ। फनादा फिज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। हिन कैद मां कढण वारो तूं आ, 3 परदनि में ॿुधण वारो तूं आ, मुंहिंजी मदद करण वारो तूं आ। रब साईं जी रहमत मुतवजे थी वई। रब साईं खे जो सॼई अल्लाह अर्शन ते ख़ुशि थी वियो। ओ यूनुस नबी, देर न थींदई, मुंहिंजी मदद अचे थी, तुंहिंजी दाम ॿुधी आ। अल्लाह जो कसम आ, हुक्म थींदो आ मच्छी के ख़बरदार थी जाए। मुंहिंजो नबी थी, मुंहिंजो पैगंबर थी, यूनुस नबी थी, मता इन जे वार खे विंगो कयो थी, सही सलामत ॿार कढेसि। चओ सुभान अल्लाह। अबा केरु ॿुधंदो आहे? जाते जी जल न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते अबो न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते सरदार न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते रईस न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते पीर न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते मुर्शिद न ॿुधे रब ॿुधंदो आ। ओ दुनिया वारो, जाते वॾेरो न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते SP न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते DSP न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते सदर न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते वज़ीर आज़म न ॿुधे रब ॿुधंदो आ, जाते वज़ीर आला न ॿुधे रब ॿुधंदो आ। अल्लाह के यकीन सां सॾे त ॾिस। इंसान मुसलमान जो शान कहिड़ो आहे ॿुधायां?
कई मुश्किल में फांसे न अग में पाक थी करें बिल्कुल तड़बड़ करे पाक कपड़ा पाक थी करें पहिरियों दर्जो इहो आहे त अॻ में अलाह खे अर्ज़ु करे रबा ही तूं हे ज़रिया आहिनि इहे बि तूं ठाहिया आहिनि न सही इहा ॻाल्हि त आहे ई कोन काॾे बाबा चए साईं वॾेरे ॾे हे वॾो मसइलो थियो आहे मांसां वॾेरे ॾे वेंदुमि उनखे दाह ॾींदुमि हा SP ॾे वेंदुमि सरदार हे मुस्लमान अलाह वयो पोइ बि रब राम कंदो आहे अल्लाह के सॾ रब के पुकार इहा पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कर पोइ भले जेको ज़रियो आहे ठाहियो ई रब आहे पोइ हली पओ हज़रत अयूब नबी आहे बीमारी में सफ़ा वठिजी वियो आहे अबा पोइ कंहिंखे सॼाई नबीअनि जा वाक़िया आहिनि पोइ छा थो चए फिलाणा तीरा भंगीरा न अल्लाह जी ज़ात के तो सद करे वअय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन अल्लाह ॾाढो बीमार आलम सगुर ईअं बि लिखनि था हे ज़ुबाना इन बीमारी में तोखे सॾींदो हुअमि तो जो ज़िक्र तो जी याद तो जो मिठो नालो सभु ॾुखी सूर लही वेंदा बीमारी ज़ुबान खे अची वरतो आहे ओ रब करीम माफ़ी ॾे मुंहिंजी मदद कर अल्लाह मूंखे सिहत ॾे मूंखे शिफ़ा ॾे मुंहिंजी बीमारी दूर फरमाए दुनिया वारो हिते त सईदी मूसाणी शिफ़ा ॾींदो आहे लाल शाहबाद कलंदर बीमारियूं दूर कंदो आहे औलाद बि ॾींदो आहे ओ काइनात वारो वक़्त जो नबी आहे चवंदो आहे रब बीमार थी पियो आहे माफ़ी त ॾे मुंहिंजी बीमारी त दूर कर रब साईं महिरबानी फरमाई अयूब नबी जी बीमारी दूर थी वई रब साईं सिहत ता फरमाई चओ सुभान अल्लाह ये कुरान पाक छाजे लाइ आयो आहे इहे शयूं त तव्हां असांखे सम्झाइण आयो आहे इहे शयूं ॿुधाइण आयो आहे ताक़त जो सरचश्मो नफ़े नुक़सान जो मालिक जेकॾहिं आहे त हिकु अल्लाह जी ज़ात आहे अॼु ॿारनि कुरान पाक पढ़ी करे पूरो कयो आहे केॾी वॾी अल्लाह जी नेमत आहे जंहिंजे टेक ते सहारे ते सॼी दुनिया बीठी आहे केॾी नेमत आहे वॾी में वॾी चोटी जी नेमत क़ुरान पाक आहे